हालानी का ख़बर शेयर कंदालू बेलानी रोड मथा सुजुकी मोटरसाइकिल जो आमू साम्हूं टक्कर नौजवान फोत थियो आहे। हादसे में हालानी जो रहवासी 20 वरे जो जुनेद मला मौके ते फोत थी वियो। नौजवान मेहरापुर कोर्ट में हाज़िरी ते वञी रहियो हो, हादसे जो शिकार थी वियो। ख़बर वासा शेयर कंदालू हालानी का बेलानी रोड मथा सुजुकी मोटरसाइकिल जो आमू साम्हूं टक्कर थियो आहे। नौजवान फोत थी वियो आहे। हादसे में हालानी जो रहवासी 20 वरे जो जुनेद मला मौके ते फोत थी वियो। नौजवान मेहरापुर कोर्ट में हाज़िरी ते वञी रहियो हो, हादसे जो शिकार थी वियो आहे। ख़बर शेयर करियो हालानी का बेलानी रोड मथा सुजुकी मोटरसाइकिल जो आमू साम्हूं टक्कर थियो आहे। नौजवान फोत थी वियो आहे। हादसे में हालानी जो रहवासी 20 वरे जो जुनेद मला मौके ते फोत थी वियो आहे। नौजवान मेहरापुर कोर्ट में हाज़िरी ते वञी रहियो हो, हादसे जो शिकार थी वियो। ख़बर शेयर करियो नाज़रीन हालानी का बेलानी रोड मथा सुजुकी मोटरसाइकिल जो आमू साम्हूं टक्कर थियो आहे। नौजवान फोत थी वियो आहे। हादसे में हालानी जो रहवासी 20 वरे जो जुनेद मला मौके ते फोत थी वियो। नौजवान मेहरापुर कोर्ट में हाज़िरी ते वञी रहियो हो, हादसे जो शिकार थी वियो।